इन हल्के फुल्के वातावरण खां पोइ असां थोरो सीरियस वातावरण माहौल जी तरफ़ सीरियस रस्म कंदा आहियूं, उहा आहे हथियाले जी रस्म। उहा छो कंदा आहियूं और उन में थोरो माहौल एतिरो सीरियस थोरो सो छो थी वेंदो आहे इन हल्के फुल्के वातावरण खां पोइ? हथियाले जो समय असां निश्चित कंदा आहियूं जॾहिं पक्को मुहूर्त कढाईंदा आहियूं, गणेश छपाईंदा आहियूं। उन में कंहिं नक्षत्र में कंहिं लग्न में विवाह आरंभ थियणो आहे, उन आरंभ काल जी जो समय असां अंकित कंदा आहियूं उन मुहूर्त में। उन मुहूर्त में उहो अंकित कबो आहे जंहिंखे हथियाले जो अर्थात हस्त मेलाप जंहिंखे चइबो आहे। वाधाई में आयल हिकिड़ो रुपयो बि थींदो आहे, तेह जी ॻोथरी थींदी आहे, उन तेह जी ॻोथरी में रुपयो पियल हूंदो आहे ऐं कुझु शुभ वस्तु हूंदियूं आहिनि। उहो रुपयो छो त अॼु लक्ष्मी रूप बणिजी करे असां वटि कन्या ईंदी, लक्ष्मी जो प्रतीक धन आहे, उन जो स्वरूप सिक्को आहे। उहो सिक्को जेको आहे हथ में रखी करे हस्त यानी पाणी ग्रहण हस्त मेलाप कराईंदा आहियूं, जंहिंखे हथियाले जो हथियालो चइबो आहे। उन हथियाले जो समय निश्चित हूंदो आहे, अर्थात इहा पहिरीं प्रारंभिक अवस्था आहे वेदीअ जी शुभ विवाह जे कार्यक्रम आरंभ करण जी रस्म, जंहिंखे हथियालो चइबो आहे। हथियाले सां उहो रुपयो रखी करे घोट ऐं कुंवार जो हथ बंदि करे कोई मिठाइण या कोई मिठी शइ या मेवो बि अंदरि रखिबो आहे, पोइ ॿिन्हिनि जो हथ ॿधी छॾिबो आहे ऐं साण साण कचो सूत कचे सुट सां उनखे ॿधी करे ब्राह्मण उनखे इहो आज्ञा ऐं आदेश ॾींदो आहे त तव्हां हथ तेसि ताईं न जुदा थिए इहो हथु जेसि ताईं मां न चवां, इहो अलॻि न थिए। विवाह कार्य में जंहिं महिल असां आदेश कंदासीं तंहिं महिल ई तव्हांजो हथु इहो खुलंदो, तेसि ताईं विवाह जा कार्य सभु तव्हांजा थींदा रहंदा, वेदी आरंभ थींदी। हथियाले जे बारे में ॻाल्हाईंदे समय स्वामी जी तव्हां थोरो तेह जी ॻोथरी जे बारे में ॻाल्हायो। तेह जी ॻोथरी जे बारे में थोरी डिटेल जानकारी ॾींदा असांखे? मां अॻु में बि तव्हांखे ॿुधायो, तेह जी ॻोथरी जेका आहे उहा ईंदी आहे कुंवारे ते पक्ष मां वाधाई सां गॾु। उन तेह जी ॻोथरी में तेह जी ॻोथरीअ में कुझु शुभ वस्तुऊं चांवर फोटा ऐं बादामियूं मिश्री इहे सभु हूंदी आहे ऐं तेह जो मुहूर्त बि हूंदो आहे। तेह मतिलबु थींदो आहे, तेह जो अर्थ आहे उहे अर्थात केरु? भॻवानु श्री गणेश, जंहिंजी कृपा सां इहे मुहूर्त थियो, वाधाई वञे थी, शुभ विघ्नहर्ता भॻवानु इन कार्य खे शुभता प्रदान कनि, संपन्नता प्रदान कनि। इन भावना सां उहो तेह जी ॻोथरी ईंदी आहे। साण साण लक्ष्मी रूप बि सिके जे रूप में हथियाले जो रूप बि असां जा कुंवारेता उन में विझंदा आहिनि, उहो असां संभाले करे घोट पीउ खे ॾींदा आहियूं या ब्राह्मण रखंदो आहे। हथियाले जे समय उहो उन घोट कुंवार जो हथु ॿधाइण महिल असां उनखे कम में आणींदा आहियूं। इहा आहे तेह जे बारे में जानकारी। तेह जी ॻोथरी जो सिक्को कढी करे हथियालो ॿधबो आहे। हथियाले खां पोइ वेदी पढ़बी आहे। वेदी पढ़ण में हिकिड़ो सगुन आहे या सवण आहे कि घोट कुंवार खे चादर सां ढकबो आहे। उन जो छा महत्व आहे स्वामी जी? वेदी जे बारे में मां तव्हांखे इहा ॼाण ॾियां, वेदी जो मतिलबु छा आहे। वेदी ठही आहे वेदीअ मां, वेदी जी रचना थींदी आहे त कुंवारे ते पक्ष द्वारा स्थापित कयल हुन मंडप खे जॾहिं बंदि कबो आहे, बंधन में आणबो आहे, त जॾहिं घोट ईंदो आहे, घोट सां गॾु आनर ईंदो आहे उनजी सुरक्षा में, उहो आनर खे हिकिड़ी काती हूंदी आहे, उहो अची करे विसर्जन कंदो आहे उन कातीअ जे द्वारा। पोइ मां हथ जोड़े आज्ञा वठिबी आहे कि हिन स्थान ते हाणे सुमंगल वेदीअ जी रचना थींदी, जंहिंसां विवाह जी रस्म वेदीअ जी रस्म थींदी। उहा वेदी हिते पढ़बी आहे, पोइ उहो सभु सामान उतां हटाए करे उन स्थान ते वेदी जी रचना थींदी आहे। ब्राह्मण वेदी जी रचना कंदो आहे, वेदी जा सभु मंत्रनि जे द्वारा कार्य पूरा थींदा आहिनि, यज्ञ थींदो आहे। हा, इन जे विच में हिकिड़ी इहा तव्हां पुछो ॻाल्हि पुछी त इहा जेका असां रस्म कंदा आहियूं ढके छॾिबो आहे। उहो ढकण जो मतिलबु इहो हूंदो आहे त वॾा सदाईं नंढनि खे ढकींदा आहिनि, सो ॿिन्हिनि जा मथा मिलाए करे असां उन्हनि जे मथां ढके छॾींदा आहियूं उनखे वस्त्रनि सां, त असां वॾा आहियूं नंढनि खे सदैव ढकींदासीं। ईश्वर सल सभ खे ढके। इन खां पोइ नांदी श्राद्ध जे रूप में असां वॾनि खे यादि कंदा आहियूं ऐं कुझु उन्हनि खां बि आज्ञा घुरंदा आहियूं त परदे जे अंदरि इहे जेके आहिनि, जेके असांजा ॿार आहिनि, इन्हनि ते तव्हां दया कयो ऐं कृपा कयो त हे जोड़ो सदैव
सदगृहस्थी बणिजी करे इन नवजीवन के जो सृजन करे सदगृहस्थी बणिजे, इन भावना सां उहो असां लॻाईंदा आहियूं पर्दो। तव्हां इहा जानकारी ॾिनी कि आनर काती खणी करे छो बीहंदो आहे, पर हिकिड़ो सुवाल अञा हुन में हिकिड़ो ॿियो बि आहे, हिकिड़ी रस्म ॿी बि थींदी आहे कि माहे घोरी वेंदी आहे, उहा माह घोरण जी रस्म छो थींदी आहे? माहे छो घोरबी आहे, उन जे पोयां हिकिड़ी ई भावना आहे। असां घोट कुंवार जे मथां जेके बुरियूं नज़रूं आहिनि उन खे हटाइण जे लाइ हिकिड़े उन घोट जे ई वस्त्र अंग वस्त्र में ॿधल कारी माहे, कोयलो, हिकिड़ो कोको, हिकिड़ो कुझु पैसो उहो ॿधी करे ईंदा आहियूं, जीअं हिन जी नज़र बुरी नज़र हिन जे मथां सभु लही वञे। उहो कंहिं बि उते उपस्थित सिंधी भाउर न पर जेके उते कर्मचारी हूंदा आहिनि उन्हनि खे सॾु कबो आहे। असां इन लाइ उनखे सॾु कंदा आहियूं कि उहे बि असांजे हिन शुभ विवाह में शामिलु थियनि। सो उहे घोरींदा आहिनि, जीअं उन्हनि खे कोई नज़र वार विंगो न थिए, उहो घोरे करे पोइ हिते उछलाइबो आहे, कुझु दक्षिणा स्वरूप घोट पीउ खां उनखे ॾियारबो आहे। इहा सुरक्षा प्रदान कंदा आहियूं असां घोट कुंवार खे, जीअं उहे सदैव ख़ुशि रहनि ऐं सुठे नमूने गृहस्थ आश्रम हलाईंदा रहनि। स्वामी जी, छोकिरे छोकिरी खे असां बुरी नज़र सां बचाईंदा आहियूं, तंहिंखां पोइ असां ॾिसंदा आहियूं त छोकिरी जो भाउ, मामो, चाचो ऐं पीउ हथ ॾियण जी रस्म कंदा आहिनि। उन रस्म जो कहिड़ो महत्व आहे, इहा असां छो कंदा आहियूं, थोरो इन जे बारे में ॿुधाईंदा? अर्थात पवित्र जेको यज्ञ थियल आहे उन जो पवित्र ताप इन जे टिनी तापनि खे दूर करे न्याणी अॼु असां ॾियूं था पिया, जंहिं वर जे खे अॼु विवाह जे रूप कराए करे, सो असां उहे सभिनी खां पहिरियों भाव खे सॾु कंदा आहियूं। भाव खे सॾु करे उहे पवित्र अग्नीअ जो ताप हीअं करे हीअं कराईंदा आहियूं, अर्थात टच न थिए, छो त अग्नि जो संबंध वायु सां आहे, वायु जो संबंध सॼे ब्रह्मांड सां आहे, ईअं वर्णित आहे शास्त्रनि में। सो उहो ताप अर्थात सेक उनखे भाव जे द्वारा न्याणी खे उन न्याणे खे ॾींबो आहे पंहिंजे भेणीअ खे। ऐं साण साण जेको हथियालो आहे उन खे बि छुई करे हथ जोड़ी इहा प्रार्थना कंदा आहियूं असां त हे न्याणी पंहिंजे वरघर सां सदाईं सुखी रहे। ऐं ॿिए नमूने में इहो हिकिड़ो साक्ष्य बि आहे त साक्षी बणिजे हे भाव त असांजो भेणीअ जे रूप में हे ई आहे जंहिंखे असां अॼु वर्ण कयो आहे, असांजो विवाह थी रहियो आहे, इहो बि साक्षी थिए त असांजो पूजनीय भेणियो इहो ई आहे। अहिड़े ई नमूने इन श्रृंखला में मामो, चाचो ऐं पीउ मां तव्हांखे ॼाण ॾियां त भाव जेको हूंदो आहे उहो न्याणीअ जो अर्थात दुल्हन जेका आहे जेका कुंवार आहे उनजो सॻो भाव थींदो आहे। माउ वरी संदसि माउ जेका आहे, जेको मामो आहे उहो संदसि माउ जो भाव आहे। वरी चाचो जेको आहे उन संदसि कुंवार जे पीउ जो भाव आहे। ऐं पिता त आहे। इहे सभु साक्षी बणजनि त जंहिं न्याणे जो असां वर्ण कयो आहे असां उन खे आशीर्वाद ॾेई रहिया आहियूं। मंत्रनि जे द्वारा जेको हव्य ॾिनो वियो आहे, जेको हवन थियो आहे, उनजी पवित्र अग्नीअ जे अॻियां हथ ॾेई करे असां आशीर्वाद बि ॾियूं था ऐं हथियाले खे असां सफल बणाइण जे लाइ ईश्वर खे प्रार्थना बि कयूं था ऐं साक्षी बि अॼु बणिजूं था। इहो ई भाव आहे हिन हथ ॾियण जी परंपरा जो। स्वामी जी, हाणे असां पुॼा आहियूं वेदी जे अंत ताईं। वेदी जे अंत में जनरली इहो ॾिठो वियो आहे कि सोहरे जी गोथरी मां पैसा कढी करे, पैसनि जा बुक भरे करे कुंवार ॿांभण खे दान ॾींदी आहे। उन दान ॾियण जो और सोहरे जी गोथरी मां ई पैसा कढी करे ॾियण जो छा महत्व आहे ऐं इहो छो कबो आहे? ॾाढो वॾो महत्व आहे त अॼु जेका कुंवार बणिजी करे जंहिं घर में आई आहे उनजो सहुरो उनखे लक्ष्मी रूप में पंहिंजे घर में वठी वेंदो। लक्ष्मी रूप सम्झी करे उन कन्यादान कुंवार जे पीउ कयो आहे। ऐं लक्ष्मी जो साक्षात स्वरूप पैसा हूंदा आहिनि। सहुरो जेको आहे उहो पंहिंजी ॻोथरी अॻियां कंदो आहे उन कुंवार जे अॻियां त अॼु खां वठी तूं मुंहिंजी थीअ, असांजे घर में तुंहिंजो रहन सहन थींदो, दायित्व मुंहिंजे पुत्र खयो आहे, तुंहिंजे घोट खयो आहे। सो अॼु दान कर तूं असांजा पैसा हिन घर जा, छाजे करे जो शास्त्रनि में चयल आहे जेको जहिड़े नमूने दान कंदो आहे उनखे ओड़े ई फल जी प्राप्ति थींदी आहे। तूं लक्ष्मी रूप हलंदी असांजे घर में, लक्ष्मी असांजे घर में धन जो वाधारो करे। इन भावना सां सभिनी खां अॻु में पहिरियों कमु वेदी थियण खां पोइ तूं इहो कर त ब्राह्मण खे वॾा वॾा बुक भरे करे दान ॾे।
जीअं असांजे घर में धन जी कॾहिं कमी न रहे। इहो ॾाढो वॾो महत्व आहे हिन सुगन जो, जेको विवाह जे अंत में, वेदी जे अंत में असां ब्राह्मण कराईंदा आहियूं। वियांह त थी वियो स्वामी जी, वियांह जी रस्मां बि असां ॼाणे वरितियूं। वियांह खां पोइ छोकिरी जी विदाई थींदी आहे, छोकिरो कुंवार वठी घर ईंदो आहे, सभु बाराती वापसि ईंदा आहिनि। घर जो मुख्य द्वार जेको हूंदो आहे उन जी कुंडी छोकिरी खां खुलवाई वेंदी आहे और उन मुख्य द्वार जे साम्हूं हिकिड़े दिले में सिक्को पियो हूंदो आहे, जेको कि छोकिरी कढी करे सहुरे खे ॾींदी आहे। त उहो सिक्को छोकिरी कढी करे सहुरे खे ई छो ॾींदी आहे और दर जो कुंडी उहा ई छो खोलंदी आहे? इन जो पुठियां कहिड़ो गूढ़ रहस्य आहे पंडित जी? जॾहिं कुंवार पंहिंजे साहुरनि में ईंदी आहे तॾहिं जेको आहे सभिनी खां अॻु में दर इन लाइ खोलाइबो आहे उन खां त ॾियारी में जहिड़े नमूने असां लक्ष्मी आगमन जे लाइ विशेष तयारियूं कंदा आहियूं। हे बि लक्ष्मी रूप बणिजी करे असांजे घर में आई आहे अॼु, सो पवित्र आहे ऐं सभिनी खां अॻु में इन धन लक्ष्मी जे रूप में असांजी नुंहुं जेका आहे सभिनी खां अॻु में प्रवेश करे, ऐं छो त पवित्र मंत्रनि जे द्वारा वेदी कराए करे असां हिनखे घर में वठी आया आहियूं ऐं धन जे रूप में लक्ष्मी रूप बि चऊं था असां हिनखे। सो इहा लक्ष्मी असांजे घर जो मुख्य द्वार खोले, जीअं असांजे घर में सुख समृद्धि शांति ऐं ख़ुशहालता सदाईं बणी रहे, इन भावना सां असां उनखे दर खोलाईंदा आहियूं। हाणे दर खोलण खां अॻु में सभिनी खां पहिरां हिकिड़े घड़े में हिकिड़ो उहो ई लक्ष्मी रूप स्वरूप सिक्को हूंदो आहे, जेका कढी करे इहो सम्झो कि देवताउनि जे प्रसाद जे रूप में, लक्ष्मी जे प्रसाद जे रूप में अॻु में सौंपींदी आहे, ॾींदी आहे पंहिंजे सहुरे खे त हे बरकत जो रुपयो तव्हां पाण सहेजे करे रखो, जेको तव्हांजे घर में बरकत आणे, सदाईं लक्ष्मीअ जो वास थिए हिन घर में। इन भावना सां उहो रुपयो पंहिंजे पिता स्वरूप सहुरे खे ॾेई करे इहा रस्म पूरी कई वेंदी आहे। ॾाढो सुठो। असां नुंहं जो लक्ष्मी जे रूप में स्वागत कयो, उन खे अंदरि वठी वेंदा आहियूं। तंहिंखां पोइ हर रिश्तेदार उन सां लूणु मुहाईंदो आहे। उन लूणु मुहाइण सां छा थींदो आहे और इहो लूणु छो मुहाइबो आहे? लूणु मवाइण जो हिकिड़ो ई अर्थ आहे त लूणु जेको आहे उहो समुंड जे द्वारा ठहंदो आहे ऐं समुद्र जेको आहे उहो विशाल आहे, अति गंभीर आहे, साण साण सदैव हिन संसार में रहंदो आहे। चवंदा आहिनि जॾहिं प्रलय बि थी वेंदी आहे तॾहिं बि समुद्र जलमय हूंदो आहे, सॼो संसार जल हूंदो आहे, अर्थात अटल आहे, उहो क़ाइमु रहंदो आहे। त घर में जेका नुंहुं आई आहे उन सां सभिनी जो हाणे परिचय बि थिए ऐं सभिनी सां रिश्तो अटूट बि थिए, अडिग थिए, इहो अटूट थिए। जीअं समुद्र जो जल अटल थींदो आहे, सदैव हूंदो आहे, तीअं हिन जो रिश्तो असां सां अटूट रहे। इन भावना सां पंहिंजो लूणु हुन जे हथ में, हुन जो लूणु पंहिंजे हथ में। लूणु जेकॾहिं घुलिजी वेंदो आहे पाणीअ में त उहो कढी न सघिबो आहे, खंडु जीअं घुलिजी वेंदी आहे पाणीअ में त उहा कढी न सघिबी आहे। सो अहिड़े नमूने सां घुली मिली वञूं हिक ॿिए सां, इहो भाव आहे हिन लूणु मवाइण जो, घर जे हर हिकु सदस्य सां नातो जोड़ण जो। इहो नातो शल सदैव क़ाइमु रहे। ॾाढी सुठी जानकारी ॾिनी स्वामी जी तव्हां असांखे। हिकु हिकु परंपरा, हिकु हिकु रस्म, हिकु हिकु सवण जे पुठियां छा गूढ़ रहस्य आहे उन जे बारे में सॼी जानकारी ॾिनी, जेका कि असांखे न ख़बर हुई। उन जे करे तव्हांखे लख लख धन्यवाद। नमस्कार। पंहिंजी जानकारी जे मुताबिक़ मां हर सवण, हर साठ जे पुठियां जेके बि जानकारी वठणी हुई उहा मां स्वामी जी सां ॼाणण जी कोशिशि कई, पर थी थो सघे मां काई रस्म, काई सवण, काई साठ भुली वई हुजां, तंहिंजे करे तव्हां असांखे क्षमा कंदा। प्यारा भाउरो भेनरो, जेके बि प्रश्न विवाह जे संबंधित भेण कया, मां तव्हांखे ॼाण ॾियां त असांजे सिंध प्रदेश में जेके बि ज़िला हुया या ॻोठ हुया, चवंदा आहिनि हर 12 कोहे ते ॿोली बदिलबी आहे, त रीति रिवाज़नि में बि फ़र्क़ु स्वाभाविक आहे। त थी सघंदो आहे कुझु शहरनि में रहंदड़ असांजे जेके सिंधी भाउर हुया, जीअं हैदराबाद थी या अहिड़े नमूने कराची थी या सखर थियो, इहे असांजा हितां जा रहंदड़ जेके बि भाउर हुया, उन्हनि जे रीति रिवाजनि में थोरो घणो अंतर अचणु स्वाभाविक आहे। थी सघंदो आहे अंतर अचे, पर जेकॾहिं आधारभूत ॾिसिजे त
त सभिनी रस्मुनि जो हिकिड़ो ई अर्थ आहे। उहो काफ़ी कुझु मिले बि अथो, पर काथे काथे इन में फ़र्क़ु अची बि सघंदो आहे। इन ॻाल्हि खां कॾहिं बि असां पोइ ते न हटी सघंदासीं। असां स्वीकार कयूं था त फ़र्क़ु अवश्यंभावी आहे। सो हर मुल्क जे रीति रिवाज़नि ऐं रस्मनि जे आधार ते सुकन साठ जो फ़र्क़ु थी सघंदो आहे, पर वेॾीअ जी असांजी परंपराऊं साॻियूं जूं साॻियूं हर हंधि आहिनि। सो सभई असां मिली जुली करे इन्हीअ रीतियुनि खे हलाईंदा अचूं ऐं इन्हनि जे अर्थ जे आधार में वञी करे सम्झूं त असां हिननि रस्मनि जे जो महत्व छा आहे, इहा ॼाण असांखे जॾहिं पए संतुष्ट थियूं ऐं असां कंदा रहूं। असां पंहिंजी जनरेशन अर्थात पंहिंजे वंशजनि खे बि इहा ई ॼाण ॾींदा रहूं, जीअं उहे बि इहे इन रस्मनि जो मतिलबु सम्झनि। मां तव्हांखे अॻियां हिकिड़ी ख़ासि वेनती इहा बि रखां त इहो बिल्कुलु ज़रूरी न आहे त जेका मुंहिंजे द्वारा या असां ब्राह्मणनि जे द्वारा गॾु कयल इहा जानकारी हिकदमि सत्य ऐं सही ऐं बिल्कुलु ई स्पष्ट रूप सां हिकदमि सत्य जे मथां या इहो चइजे की पकी ॼाण आहे। थी सघंदो आहे इन खां वधीक क्या ॿिया बि के विद्वान इन ते रोशनी विझी सघनि। सो इहो असां दावो बि नथा कयूं। इन लाइ तव्हां खां असां क्षमा प्रार्थी बि आहियूं। तव्हांखे जेकॾहिं अॻिते अञा बि सुठियूं जानकारियूं कंहिं भाउरनि खे कंहिं विद्वाननि खे हुजनि त उहे बि अची असां सां राय मशवरो करे असांखे ॾेई सघंदा आहिनि। उन्हनि जो स्वागत आहे। धन्यवाद। ओम शांति।